साईं रस मुर्तजा जते साहब के मसूर साहब के दिल जे गहरा से भली कार चन जीए सिंध जीए लतीफ चवा तो वडा 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 एहसान साईं असा ने दर के पांजो समझी मुर्तजा जते साहब जिंदाबाद, मुर्तजा जते साहब जिंदाबाद, जते खानदान जिंदाबाद, मुलाजिम इत्तेहाद मुलाजिम इत्तेहाद मुलाजिम इत्तेहाद। भली महफिल भला मानू भली आया भली महफिल भला मानू भली आया हुई जन जी सिक सीने में से हली आया हाणे अखियूं बंद कयो रोइण हाणे अखियूं बंद कयो रोइण दिल बंद पहुची विया सुकल ठोठ टारियुं ते गुल अॼु खिली आया असांजा आयल मुअज़्ज़ज़ मेहमान रेस मसरूर खान जेको आहे सभई वेरो बीए केर बने बराबर मेहरबानी करे बीए केर बने अरे बार हाँ थोड़ा टेस्ट है ना चीज़ों साइंस साइंस टेस्ट है स्टेज है ना मैंने खरीद दो क्या लाए लो क्या लाए ताकि थे थोड़ा अच्छा लगे हमारे थोड़ा पास ले बया थोड़ा बया पहुंचे बया तो ही थे कंटिन्यू यस वाला जी सब नाइस थे हिट मुके रही थोड़ा हिट के सब होते कितने सही माण्हुनि खे पीठो वियो माण्हुनि जो जेको आहे मास मोचे ठही विया आहिनि ऐं हाणे एॾे इंतज़ार में आहे त बाक़ी जेके हॾा बचा आहिनि हुननि खे सोनो करे कीअं खाइजे इहा सूरत हाल लॻी पई आहे पर मां ॾिसां थो सिंध जो माण्हू ॾाढो बेज़ार सिंध जो माण्हू चाहे थो त हिकिड़ी जेका अहिड़ी हुकूमत हुजे जेके माण्हुनि जा मसइला हल करे न के माण्हुनि जा मसइला वधाए ऐं माण्हुनि जे मसइलनि में जेके जेका सूरत हाल नेपाल में थी जेका सूरत हाल बांग्लादेश में थी जेका सूरत हाल श्रीलंका में मां सम्झां थो असांजे हुकुमराननि खे उन मां सबक सिखणु सही है माइक वेझी कर सतार माइक वेझी कर सॼी सही करे न त मूंखे इहो मौक़ो आहे रखते कर सतारा माइक वेझी कर नंढो वाक़ियो पोइ थियो ऐं माण्हू मजदूर थी उन सूरत में न वञी था अचनि जेका नेपाल में थी ऐं उन्हनि मुल्कनि में थी त मुंहिंजो मुख़्तलिफ़ाना मशवरो मौजूदा हुकूमत ते इहो आहे तमामु अगरि तव्हांखे चूंडियो आहे इनजे करे चूंडियो आहे त तव्हां उन मसइला वठो भाई सभिनीनि खां अॻिली मक़सद हुकूमत जो हूंदो आहे हुकूमत लॉ एंड ऑर्डर मेंटेन करे ऐं हुकूमत माण्हुनि जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ ॿिनि शयुनि में मौजूदा हुकूमत जेका आहे बदतरीन तरीक़े सां कयो थी मसाइल बचा आहिनि मसाइल हिननि 70 सालनि में लिखिया पिया करप्शन हूंदी जॾहिं खां पाकिस्तान कयो आहे शइ हूंदी 5% करप्शन वधंदा हाणे 50% करप्शन बाक़ी 50% खां 20% ठेकेदार खाईंदो 30% जी स्कीम में ॾींदो उन मुल्क जो इदारे जो उन सूबे जो प्रभाषण हाणे
पाकिस्तान और सब जिन 75 सालनि में घणो कुझु थियो 75 साल हाणे मां सम्झां थो त सिंध जी अवाम फ़ैसिलो सिंध जी अवाम खे खणणो आहे मूंखे कोन्हे करिणो मूंखे अञा लालच न रही आहे इक़्तिदार जी मां अलाह जो शुक्र आहे 7 दफ़ा वज़ीर आहियां सूबे में इंतख़ाब कयो पर मां जॾहिं बि वज़ारत सां लहंदो आहियां त शुक्राने जो नफ़ल पढ़ंदो आहियां त अलाह इज़त सां वक़्तु पूरो कयो को स्कैंडल कोन थियो को डांस कोन थियो को रेक्टिंग कोन थियो मां शुक्र अदा कंदो आहियां अलाह जो ऐं जॾहिं बि हुकूमत में रहियासीं असांजे ख़ानदान में असांजी तरबियत यादि कई वई त हुकूमत न चयो त सम्झो कि इहा इबादत आहे माण्हुनि जी ख़िदमत करणु उन जज़्बे सां हुकूमत में आयासीं मां कई दफ़ा चैलेंज कयो आहे पाकिस्तान ठहण खां अॻु में जतोई ख़ानदान जी जेका मिल्कियत हुई उहा अधु रही वई आहे अधु लैंड क़ौमनि में हली वई 5-6-7 हज़ार एकड़ विची सियासत ते चईसीं जेको असांजी मिल्कियत वधीक माण्हू हाणे कंहिंजो नालो खणी कंहिंजो मुनासिब न आहे जेके कुझु कोन महल ठही आहे 1000 एकड़ ज़मीनुनि जा मालिक थी विया अलाए छा मां छा थी वियो अगरि सियासत सां वञो थी मां त वधीक न करे सघां हिन सिस्टम खे अगरि मटाइणो आहे त अवाम खे फ़ैसिलो करणो पवंदो हर सेगमेंट ऑफ सोसाइटी खे फ़ैसिलो करणो पवंदो हक़ सच छा आहे मां नथो चाहियां मूंखे पीपल्स पार्टी जे मुल्क बाबति घणा उम्मीदवार जेको तव्हांखे वणे हुनखे वोट ॾियो पर हिन मुसीबत खां हिन सूबे खे बचायो ऐं जान छॾियो साईं तव्हां हिते आया आहियो हिकिड़ो तव्हां हिते आया आहियो मुलाज़िमनि जो एहतजाज जारी आहे जंहिंमें पेंशन जो जेको मेन इशू आहे त मुलाज़िम जॾहिं सरकारी नौकिरी करे थो ऐं आख़िर में पेंशन जो हुनखे आसिरो मिले थो त हीअ हुकूमत उहा ख़तमु पई करे इन हवाले सां तव्हां हिन मुलाज़िमनि वटि पहुता आहियो यकजहती लाइ तव्हांजो छा चओ हिकिड़े सूबे में हिकिड़ो निज़ाम ॿियनि सूबे में ॿियो निज़ाम हिकु पूरे पाकिस्तान में हिकिड़ो निज़ाम हुजणु ऐं पेंशन माण्हुनि जो हक़ आहे पेंशन अगरि माण्हुनि खे न मिलंदी त माण्हुनि जो नुक़सानु हर कंहिं वटि रिश्वत जा हराम जा पैसा करोड़ रुपया कोन्हनि जो वेही खाइनि के सफ़ेद पोश माण्हू आहिनि जिन जो गुज़ारो पेंशन थिए इहा सरासर जाती आहे अगर पूरे पाकिस्तान में ये कोने देते न हो जनता सिंध काबीना में जल्दी काबीना में जेका तब्दीली थी आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो त मुख़्तलिफ़ वज़ीर जेके तब्दील कया विया आहिनि ऐं ॿियो सुवाल इहो आहे त मरियम नवाज़ ऐं बिलावल ज़रदारी में लफ़्ज़ी जंग जारी आहे इन ॿिन्ही जो हवाले सां अवाज़ छा कयो अॼुकल्ह काबीना में कारकर्दगी कोन ॾिसी रही आहे अॼुकल्ह काबीना में खाटू पुट खपंदा जेको वधीक कमाए ॾियनि उहा सूरत हाल आहे बिलावल ज़रदारी साहब ऐं मरियम साहिबा ऐं इतिहादी आहिनि उहे ई बहितर सूरत हाल से रोशनी होगी मेरठ में एहतजाज हुआ था बदअमनी के खिलाफ 49 लोगों का कल 6 सहाफियों पे FIR दाखिल हो गई है वो जमानत करवाने के लिए कल आए थे यहाँ पे ये हुकूमत चली झूठी FIR पर है और कब तक चलेगी थैंक यू सर हिकिड़ो मिनट असांजो सहाफ़ी जेको हाणे क़त्ल थियो कराची हुन जे बारे में तव्हां छा चवंदव इम्तियाज़ मीर अब्दुल गिरफ्तार अञा ताईं dictatorship कायम
वॾा वण जदों खानदान जा जेको असां मुलाज़िमनि जो पंहिंजो दर्द सम्झी असांखे पंहिंजो सम्झी असांजे हिन एहतिजाज में शामिल थिया मसूर साहब रेस गुलाम जतोई जा जेका उन सां गुलज़ार आलमानी जेका नज़रती दोस्त आहिनि उनजी वॾी महिरबानी सर मुलाज़िम इत्तेहाद साईं अज़ीज़ खोसा साहब महिरबानी मसूर साहब जी वॾी महिरबानी सर उस्ताद इत्तेहाद मुलाज़िम इत्तेहाद जारी आहे जारी रहंदी वरी बि हिकु ॿुधी जॾहिं खानदान जा वॾा एहसान असांजे मुलाज़िमनि जे हिन एहतिजाजी कैंप में हली लड़ी आया असांजे मुतालबे असांजे एहतिजाज में शामिल थिया वॾा वण कुर्ब दोस्तां वेरे प्रोग्राम है ठीक है साईं जॾहिं आया आहियो ॾाढी प्यारी लाभ करे पंहिंजे साम्हूं दोस्तों के चौड़ा बाज़ार जो प्रोग्राम शुरू थी असां सभु मानाइत आहियो सभु इज़त जे लाइक़ु आहियो पर अगरि कंहिं दोस्त के स्कूल जो नालो असांखे अनाउंसमेंट करणो आहे या जेड़ा भी जेके दोस्त आया वो असांखे पर्ची मोकिले छॾी इख़लाक़नि असांजे जेसिताईं प्रोग्राम बाज़ाबत शुरू थिए असां उन्हनि जा एहसान लड़ी आहे पहुचंदी त असां जेतर प्रोग्राम ही शुरू थियो वो नाला दोस्त वो नाला पिंडाल में सिंध क्लास जे हर डिपार्टमेंट जा दोस्तान पेटीएम साइड गस्टा लेक्चर साइड लेक्चरर या गवास जा दोस्त या पैरामेडिकल जा दोस्त रेवेन्यू इसका गुलजार बल्लभ साईं गुलजार आदमानी के जना सोशल मीडिया ते साईं बेहतरीन वकील बि आहिनि ऐं बेहतर इंसान दोस्त समाजी ख्याल जा क़ौमी ख्याल जा बि आहिनि ऐं अॼु असां आमो साम्हूं अॼु मुलाक़ात थी आहे ऐं साईं हिकिड़ो वॾो किरदारु आहे असांजे हिन ज़िले नौशाद फिरोज़ में मां प्रोग्राम खां जेसिताईं बाज़ार शुरू थिए साईं गुलज़ार साईं खे केॾे वञिणो आहे उन लाइ साईं मां गुलज़ार आलमान खे चवंदुसि त पाण ॿ लफ़्ज़ जे हिन एहतिजाजी कैंप लड़की पे मुरी थी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लड़की पे ना तो घणा हिते जेके मौजूद आहिनि उस्ताद बि आहिनि ऐं ॿिनि जेको आहे इदारनि सां तालुक़ रखंदड़ आहिनि हाणे उस्तादनि जे अॻियां असांखे ॻाल्हाइण मुनासिब कोन्हे पर ॻाल्हि इहा आहे जेका हक़ जी ॻाल्हि आहे उहा असां हक़ जी ॻाल्हि कबी इंशाअल्लाह ताला ॾिसो पेंशन जेको आहे हिकु रिटायर मुलाज़िम जी ईअं सम्झो हुनजी चादर आहे जेके हुनजा गुनाह सवाब जेका आहे उहो लुकाए रखे थी पेंशन उन महिल मिलंदी आहे जॾहिं माण्हू नाकार त असां नथा चई सघूं पर 60 साल उमिरि जी हद में जॾहिं हुनजो पूरो थींदो आहे हुनजी कमाइण जी सघ या सोचण जी सघ जेका आहे हुनजी ख़तम थींदी आहे उन महिल हुनखे उहो पेंशन जो सहारो हूंदो आहे ऐं जेको अॼुकल्ह जो दौर ॾिसूं था औलाद जूं नाफ़रमानियूं वग़ैरह जेके ॾिसूं पिया था उन्हनि खे मद्देनज़र रखंदे त कम अज़ कम अगरि हू अकेलो मुलाज़िम रिटायरमेंट ते अचे थो अगरि हुनखे ॿियो कमाई जो ज़रियो कोन्हे को त कम अज़ कम पंहिंजो पेट त पाले सघे उहे बि उस्ताद असां सां गॾु उहे बि मुलाज़िम हूंदा जिन जी पघार पहिरियां 1500 2000 हूंदी पहिरीं शुरू 1500 2000 पघार
अगर उन महिल ॿिए कंहिं माण्हू जेको आहे हुनजा स्किल एतिरो मज़बूत हूंदो, हुनजी एतिरी सोच विज़डम उस्ताद जी या उन मुलाज़िम जी एतिरी वधीक हूंदी जो अगरि ॿाहिरि सिविल में कमाए हा, ॿिए हंधि कमाए हा, हुन दायरे में न ॿिए हंधि कमाए हा त थी सघे 5000 महीनो कमाए हा। जे 15000 में बि ड्यूटी करे पियो थो त तव्हां हुनखे पेंशन त ॾियो। पेंशन जो हक़ मुलाज़िम खां खसणु ईअं सम्झो हुनखे ख़ुदकुशी करण ते मजबूर था कयो ताकी मंज़ूर हुन वटि पेंशन न रहंदी त हू मुलाज़िम ईअं बि आहे। घणा मुलाज़िम आहिनि जंहिंजो औलाद न्याणियूं आहिनि, न्याणियूं वयूं हलियूं, न्याणियूं शादी करे वयूं, पुट आहिनि, पुट अलाह ताला सभिनी खे ॾे कॾहिं शहीद थी वियो, कॾहिं को फौतगी में थी वियो या औलाद ई कोन्हे को त उनजो सहारो केरु वठिबो? उनजो सहारो या उनजे लाइ औलाद, हुनजी लाइ धीउ पुट, हुनजी मिल्कियत या पेंशन हूंदी आहे। त ही पेंशन खसणु मुलाज़िमनि खां वॾो ज़ुल्म आहे, वॾो ज़ुल्म। ऐं ही तव्हांखे ॾिसो जिथे बि मां जॾहिं सिंध हुकूमत इहा थी करे त जेसीं ताईं रोडनि ते, जेसीं ताईं गर्मियुनि में जेसीं ताईं एहतियात नथी करे, जेसीं ताईं को 5 ॾींहं 10 ॾींहं धरणो नथी हणे, तेसीं ताईं हुनखे इंसाफ़ ई कोन थो मिले। दुनिया में जानवरनि खे इंसाफ़ थो मिले, दुनिया में जानवरनि जे लाइ हर शइ आहे, पर असांजी इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं जेके आहिनि उहे ख़ामोश आहिनि। असांजे सुप्रीम कोर्ट जेको आहे उहो बि उन्हनि ॻाल्हियुनि ते ख़ामोश आहे, असांजा हाई कोर्ट असांजा ख़ामोश आहिनि। केॾो ज़ुल्म पियो थो थिए, ॾिसो मार धाड़ फुर धाड़ा त बि ज़ुल्म आहे, पर उहो आख़िरकार असांजो ख़तमु कीअं थींदो? सभु शइ इंसाफ़ थींदो आहे, अमन थींदो आहे, अमन जेको थींदो आहे इंसाफ़ सां थींदो। जे तव्हां अमन न कराईंदो, तव्हां माण्हुनि जा जाइज़ मुतालबा पूरा न कंदो त ही इंसान बाग़ी थी वेंदा। असां चाहियूं था त फिलफोर सिंध जे सभिनी मुलाज़िमनि जूं पेंशन या जेके ॿिया जेके मराद आहिनि या अलाउंसिस वग़ैरह आहिनि उन्हनि खे हर हाल में ॾिना वञनि। ऐं ॿी सूरत में ॾिसो था जीअं श्रीलंका में बग़ावत शुरू थिई, ईअं हिते सिंध में बग़ावत थींदी। जीअं बांग्लादेश में माण्हुनि पातर हणी MNA MPA वज़ीरनि खे हणी कढो, हिते बि कढंदा। ईअं नेपाल में बि थी आहे। असांजी सिंध 5000 साल खां पुराणी अगरि तहज़ीब रखे थी, अगरि जे यारी दोस्ती मल्हाए थी त सुभाणे तव्हांखे पातर हणी ॿिनि सिंधुनि वग़ैरह में इंशाअल्लाह ताला असां बाक़ी शइ इहा हाणे ॻाल्हि चवण जी ज़रूरत कोन्हे। तव्हांखे उस्ताद खपनि था, तव्हांखे मुलाज़िम खपनि था, इलेक्शननि में ड्यूटियूं फलाणे ड्यूटियूं उन्हनि खे तव्हां चओ था। बाक़ी उहो मुतालबा तव्हां पंहिंजा ज़ोरी पूरा करायो था, बाक़ी पेंशन जा मुतालबा पूरा करायो न। साडा कुत्ता तोड़ा कुत्ता टोनी, ईअं न कयो। ख़ुदा रा हिननि जी चादर जेका आहे पेंशन जी चादर में न खसो, ही चादर खसींदो त ही आख़िरी हद में, आख़िरी उम्र जे छेड़े में मुलाज़िम ॾाढो परेशान हूंदो आहे। सो बड़ा महिरबानी, अल्लाह ताला तव्हां सभिनी खे दोस्तनि खे ख़ुशि रखे। तव्हां पंहिंजे एहतियात ते बीठा आहियो, तव्हां पंहिंजे हक़नि लाइ बीठा आहियो। मां चवां थो जीअं शागिर्द तौर बीठा आहिनि, हिन में भोटकी में बीठा आहिनि। यार ही कहिड़ो ज़ुल्म आहे जे असांजी सिंध में थिए थो? आयल गैस कंपनियूं थियनि थियूं त उन्हनि खे रॉयल्टी 5 किलोमीटर जे अंदरि रॉयल्टी ॾियणी आहे। उन्हनि खे गैस, बिजली, उन्हनि जूं तालीम, उन्हनि खे लाइब्रेरियूं, उन्हनि खे अस्पतालूं, उन्हनि खे वज़ीफ़ा तालीम ॾियो। केरु ॾियण लाइ तयारु कोन्हे को। तव्हां माण्हुनि खे चओ था असां माण्हुनि खे क़त्ल बि तव्हां कयो, तव्हां उन्हनि खे ज़ुल्म बि तव्हां उन्हनि सां कयो, तव्हां उन्हनि जूं चादरूं चाद वारे बि खसो, तव्हां उन्हनि जे बचनि ते ज़ुल्म कयो, तव्हां उन्हनि जी कमीशननि ते, एजेंटनि ते, इन्हनि ते ज़ुल्म कयो। जेको पैसा भरे उनजो लोगो ॾियो, ही इंसाफ़ न थियो न। ख़ुदा रा ॾिजो उन ॾींहं खां जेॾीमहिल तव्हांजा ही जेके ग़रीब मासूम, जेके शरीफ़ इज़तदार माण्हू, जेके सफ़ेद पोश माण्हू सुभाणे तव्हांखे गले मां वठी पातर हणंदा। असां ॾिसूं था त ख़ुदा रा हुननि खे असां बि के पातर तव्हां क़दम वधायो त इंशाअल्लाह सिंध जा वकील तव्हां सां गॾु बीठा आहिनि। इंशाअल्लाह पातर असां बि हणंदासीं, तव्हां बि हटो, को सभु कसूर कंदासीं। ऐं इंशाअल्लाह ताला जतोई साहिबान बि ॾिसो, हक़ीक़त आहे त मुंहिंजो जतोई ख़ानदान सां कॾहिं बि वास्तो न। मां 2022 में साहिब सां आयो आहियां। त ॻाल्हि इहा आहे त वाक़ई जेतिरो अर्सो रहियूं 2 साल या 2.5 साल, पर मां उन्हनि जे बंगले ते वियो आहियां कई दफ़ा। पर जेके ठठ 7 दफ़ा वज़ीर रहे, उन में ठठ ठांगर हुजनि न, उहे कोन्हनि खे जे वाक़ई जे करप्शन जो केस हुजे। अॼु असां वटि SP थो रिटायर थिए, DSP रिटायर थो थिए, त उन वटि मां चयो अरबन में मिल्कियत आहे।
इससे छोटा परवट मिल के थिया ही यार पुरानी जमीन में का दूसरा कदम जमीन व्यू कोन खन जतो ही खानदान तवा सा गदा है पर बाशऊर बा गैरत हर दर्द मदरसान तवा सब दोस्तों सा गदा है इंशाल्लाह सब थैंक यू सर माइक दिया कहीं आप दोस्तों में बता बाबा कितना माइक दिया गलत है माइक में लगाना कोई जगह पे ना मुझे